एक ॿी अहम ख़बर भी नाज़रीन अवां सां शेयर कंदा आलू पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सियासी सूरत-ए-हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे हुकूमत जी कारकरदगी ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सियासी सूरत-ए-हाल जी ख़्यालनि जी ॾेवट कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे हुकूमत जी कारकरदगी ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सियासी सूरत-ए-हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे हुकूमत जी कारकरदगी ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सियासी सूरत-ए-हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे हुकूमत जी कारकरदगी ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। बिल्कुल नज़र पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिलावल हाउस में मुलाकात कई है। मुलाकात में मुल्क जा जेके सियासी मामला खासतौर से वफाकी हुकूमत नून लीग और पीपल्स पार्टी विच में जेको तालुकात की खराबी उन खां पोइ जेके जोड़े जेका कमेटी है उन हवाले से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चेयरमैन पीपल्स पार्टी के सूरत-हाल में आगाह कयो। सिंध हुकूमत की जेका कारकरदगी है उन हवाले से ब्रीफिंग ॾिनी। ख़ुसूसन जेको सूबे में बोर्ड मुतासिर जी घर की तामीर है, इस तरह सां साफ पानी की फ्राहमी वारो जेको पीपल्स पार्टी जो मंशूर है उन ते अमल करण के हवाले से ख्यालन की ॾेवट कई हुई। जॾहिं इन ॾींहंनि में सूबे में जेका ब्यूरोक्रेसी में जेका तब्दीली के हवाले से ख्याल जो इज़हार कयो वियो। इम्कान है तो इन ॾींहंनि में सूबे की ब्यूरोक्रेसी में अला सतही तब्दीली के हवाले से का अॻिभराई थिए तो पीपल्स पार्टी चेयरमैन जे आॾो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली सिंध की जेका हुक्मरानी है उन में पेशीदा ॾुखियायूं ऐं जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि उन्हनि ते पिण ख्याल जो जेको ॾेवट कई हवाले सां मुख़्तलिफ़ जेके फैसला आहिनि उन्हनि ते पिण अमल करण के हवाले सां इजाज़त वरिती आहे। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।